सिंध ज़रई यूनिवर्सिटी टणोजाम जे रिटायर मुलाज़िमनि पारां गुज़िरियल 3 सालनि खां ग्रेजुएटी ऐं ॿियूं रहतूं न मिलण ख़िलाफ़ वाइस चांसलर ब्लॉक अॻियां गुज़िरियल 20 ॾींहंनि खां एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। अली असगर तुनियो ऐं सैयद हैदर शाह जी अॻुवाणी में रिटायर्ड मुलाज़िमनि वाइस चांसलर सेक्रेटरीट अॻियां अलामती बुख हड़ताल करे सख़्तु नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिते असां उन फाका कशी जे करे वेठा आहियूं जो असांजे बचनि लाइ गभो मानी जो बि नथो पचे, छो जो असां हिन यूनिवर्सिटी खे ख़ासि करे 40 साल ॾिना आहिनि पंहिंजी ज़िंदगी जा, पूरी जवानी हिते ॾिनीसीं। हाणे असां जॾहिं रिटायर थिया आहियूं त असांखे अंदरि वञण लाइ धिका पिया ॾियनि त असां पंहिंजो हक़ु घुरूं था। ऐं हक़ु घुरण लाइ असांखे वाइस चांसलर या रजिस्ट्रार साहिबु अंदरि ई अचणु कोन थो ॾे ऐं पंहिंजा माण्हू हिन पंहिंजा नवाज़ी करे पुफियूं नानियूं सभु रखी छॾियूं आहिनि नौकिरियुनि में। जीअं त असांखे महीनो पूरो गुज़री चुको आहे, इंतिज़ामिया का बि असां सां तावन वग़ैरह नथी करे, असां मजबूर थी ऐं असांजे घर में फाका कशी आहे ऐं ॿार बचड़ा सभु परेशान आहिनि। वाइस चांसलर जॾहिं माना नयूं भर्तियूं करे पियो, माण्हू रखे पियो, ॿियनि 60-70 माण्हू रखिया आहिनि पंहिंजा पराया, ऐं जॾहिं ही ग़रीब उन्हनि वटि वञनि था त चए थो त मूं वटि जेको आहे बजट बि कान्हे ऐं हिननि जो को बि मसइलो हल करण लाइ तयारु कोन्हे। ही फाका कशी ते मजबूर आहिनि। ऐं MP MNA खे अपील कंदुसि त फ़ौरन इन शइ जो नोटिस वठे ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हाए हिननि ग़रीबनि जा मसइला हल करे। ज़रई यूनिवर्सिटी जे रिटायर्ड मुलाज़िमनि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो आहे त हिन मामले जो फौरी तौरु नोटिस वठी करे हिननि जूं रहतूं फौरी तौरु अदा कयूं वञनि त जीअं हिननि जे घरनि जो गुज़र सफ़र बि सुठे नमूने हली सघे। कैमरामैन फराज शेख सां गॾु औरंगज़ेब भुट्टो, सिंध TV न्यूज़ टणोजाम।